करे आई ये बच्चा पेट भुखिया दिसी आई मता बच्चा न मुंजा मरी वञन भुख ते इन करे वरी तोड़े आई जंहिं डके कई खोंदी हिते अकेला हूं तू ऐं मां ॿियो त ॾिसण वारो कोन्हे माई थी जे ॿियो त कोन्हे अलाह त ॾिसे थो माई रब जो नालो वरितो आहे दुकान जी दिल दुकानदार जी दिल हीअं डकी वई आहे हेॾे हेॾे कंदे डकी वई दुकानदार जे अखियुनि मां ॻोढ़ा ॻरी पिया आहिनि माईअ खे चई मूंखे रब यादि ॾेवारे छॾी रब यादि ॾेवारे छॾी मां बि त हुन जो बहानो आहे हाणे मथे ते हथ रखी थो चए मूंखे माफ़ कर मूंखे दुआ कर मूंखे माफ़ कर मूंखे दुआ कर हे पैसा थी इहे बि कयूं वञ हे खाधो बचनि लाइ तयारु करायो तव्हां इहो बि बचनि खे वञी खाराए जी इज़त सां आई आहे इज़त सां वापसि रवानी थी वई अल्लाह जो खौफ दुकानदार जे अंदर में वेझी तोखे हया नथो अचे पर न्याणियुनि सां ज़िना थो करे ख़ुदा कहार थी मतिलबु बदिलो न वठी छॾे ज़ना कर्ज़ थी हे वेठान मौलवी हे क़ुरान आहे भेजे न्याणीअ सां ज़िना न कर ख़ुदा कहार थी ॿुधी छॾ अल्लाह माई मोटी आई घर बचन के खाधो खाराई अल्लाह बदिया न गुजरिया रब सही हजरत मूसा के चयो वञ सही मां काॾे वञा के फलाने ॻोठ में दुकानदार थी फलाने नाले सां उन जे दिल में मां अल्लाह जो भाव अची वियो आहे उन मुंहिंजे बानीअ ते रहम कयो आहे रब खे उन ते रहम आयो आहे वञो मूसा इन दुकानदार के वनी मां अल्लाह जा सलाम दे वडेरे जा सलाम अचनी तो खुशी में न तो मापे दुकानदार दे अल्लाह जो सलाम मोकले नबी जे जरिए जो सुभान अल्लाह तरी तो जे वसीक लजी नतकउ रब्बहुम इलल जन्नत जुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफुतिहत अबवाबुहा वकाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम सुभान अल्लाह कर तो मां दुआ घुरो अल्लाह जा मलारिया कुरान बुझ कुरान अल्लाह एकड़ो अर्ज कयां कन खोले बुझ ये कुरान हथन में आ असन जे नबी को मथे मखलूक में को आहे को आहे ये खत्म नबूवत जो जलसो आ मुस्तफा को मथे को आहे को हने बुझ सारी दुनिया एक तरफ मुझे हुजूर सभिनी को मथे हने तू खुंदो पुछां नबी से कदें भी पंजा सजदा कराया ना वो तो के छा थियो मुशरिक मर्द खबर पई हुजूर जो आशिक नबी से निवड़ंदो आयो जडी वेझो आयो निर्णय ते हथ रखी चयूंसि कुम हे छा थो करे जैसे को कंहिंजो सजदो करे को कंहिंजो मां तव्हांजो सजदो करण आयो आहियां हुजूर हक़ ॾिनसि उसजुदू लिल्लाहि वहदा खबरदार मां मोहम्मद पाण अकेले साईं जो सजदो कंदो आहियां मां पंहिंजा सजदा कराइण न आयो आहियां मां मोहम्मद पाण उन साईं जो सजदो कंदो तू काॾे थो हुजूर कदी पंहिंजी इबादत कराई पढ़ा कुरान नथा ॻाल्हाए चवे तो अल्लाह ताबुदू इल्लल्लाह अकल बुध कुरान जी बोला
सूरत हूद तो पढ़ाए मुंड कुरान सूरत हूद जो मुंड कन खोले बुध अल्लाह ताबुदू इल्लल्लाह इन्ननी लकुम मिनो नज़ीरुम व बशीर। पैगंबर चवेल न क्यों इबादत मगर सवाए अल्लाह जे पंहिंजी इबादत करण न आयो अल्लाह जे इबादत जो तरीक़ो तव्हांखे ॾसण आयो। कुरान में चई नमाज पढ़ो कीअं पढ़ो कि हुजूर तरीक़ो सेखारियो नबी साईं हीअं पढ़ो। कुरान में जे रोज़ो रखो वसाइमीन वसाइमात मर्द रखें और तुम भी रखें रोज और रोजे जो बदलो रब पाना पर रोजो कीअं रखूं हेड़े तक नबी सही तरीक़ो समझायो। तुम तो चया असर जो रखूं टे पेरे जो खोलियो बेड़ा तंद चप खुशकी दाणी वञनि न हुजूर तरीक़ो ॾसियो सीरीअ जो उथो रोज़ो रखो इफ्तारी कयो मगरिब जो आज़ान मिले सब तरीक़ा मुझे नबी सेखारिया दीन जा जिन तुझे अमलन ते नबी साईं जे खत में नबूवत जो ठपो लगल न हूंदी अमल कम जा नथी ये नबी जे ताबेदारीअ जे मुताबिक़ अमल कई इहे अमल जन्नत में वठी अञा नथो समझे तेरे मारे था पंज शयूं अञा छहीं शइ भी मिलायूं था ये छह शयूं कंदी जाए मारे अखियूं फटी जान रब जो कसम ये नबियन जे हवाले भी न कई ये अल्लाह पंहिंजे कब्जे में रखी सुभान अल्लाह। अज तक तो तुझो बच्चे बच्चे तरफ लेखो ही न करे बुद्ध जन्नत नबियन जे कब्जे में न ॾिनई पंहिंजे कब्जे में रखियई ये न त नबी पंहिंजा जन्नत में मोकिलन हे मौलाना काॾे वञे हे साहब काॾे वञे हे साहब काॾे वञे हो मौलाना वीचारो काॾे वञे अब्दुल वहाब साहब हे काॾे वञे ये जमात काॾे वञे न जे तो नबियन जे कब्जे में भी जन्नत न ॾिनम बिस्त पंहिंजे कब्जे में रखियब नूह नबी जी ज़ाल लूत नबी जी ज़ाल हे कुरान अथन में आ नबियन जूं ज़ालां बाहिदे क्यों वञनी फिरौन काफर जी ज़ाल जन्नत ॾे थी वञे काथे लिखियल आहे 28 पारो थी आखिरी आयतूं थी 28 पारे जूं कुरान يَضْرِبُ اللَّهُ مَثَلًا لِلَّذِينَ كَفَرُوا امْرَأَتَ نُوحٍ وَامْرَأَتَ لُوطٍ كَانَتَا تَحْتَ عَبْدَيْنِ مِنْ عِبَادِنَا صَالِحَيْنِ فَخَانَتَاهُمَا فَلَمْ يُغْنِيَا عَنْهُمَا مِنَ اللَّهِ شَيْئًا وَقِيلَ ادْخُلَا النَّارَ مَعَ الدَّاخِلِينَ وَضَرَبَ اللَّهُ مَثَلًا لِلَّذِينَ آمَنُوا امْرَأَتَ فِرْعَوْنَ إِذْ قَالَتْ رَبِّ ابْنِ لِي عِندَكَ بَيْتًا فِي الْجَنَّةِ आहे कुरान मारे कंदियो 5 मिनटन में खत्म कंदुस 5 मिनट सही देर न था कयो 5 मिनट मारे कंदियो भई तू कंहिंजे कब्जे में ॾाढो गला एक बियो अब हमारे करने दुआ तो करो बियो औलाद जा खजाना आवाज घटा बा हे तो ना पुराने जी ददका पर को जवान बोली ए दलाई काते पुजे सुभान अल्लाह ए कुरान के उन्हीं जी मेहरबानी आ
खुदा जो कसम आ मता जे पाण खे तो पढ़ाए मां टको न रहा तगारी ते को न बिहारे ता मां सब भलाओ एडी रब जी मेहरबानी आ 40 साल रातिन जा जान वाइजन करने 40 साल एतरी मेहरबानी कई थई ई कुरान रात जो जलसन में कुरान निंद पियो निंद में भी रब कुरान तो पढ़ या उन्हीं जी करम नवाजी आ माखे के सुनाने हे जो डाटो प्यारो थस इन दे पढ़न वाला भी प्यारा थस बुधण वाला नारे तकबीर हजरत मौलाना रहीम बख्शाल सोमरो मारे कंडे औलाद जा खजाना नबियन के हवाले भी न कयई कई कोई इब्राहिम नबी शो जो कुरान पर में औलाद करे दुनिया के देखा रही तो नबी अभी मुझे आदो मोहताज ने गुराला नबियन या खजाना नबियन के हवाले भी औलाद जान के हिबा औ हिदायत जो पंजे कब्जे में रखे पंजे कब्जे में इन्नक ला तहदी मन अहबबता लफ्ज़ बुझो वलाकिन अल्लाह यहदी मन यशा अल्लाह तुझे सोना चाहे तुझा दोस्त हुजन तू हिदायत नथो करे सघे जंहिंखे मां चाहे एतिरी ॻाल्हियूं चोथों ॿुध मौत हयाती पंहिंजे कब्ज़े में रखे मौत हयाती पंहिंजे कब्ज़े में रखे पंजूं रिज़्क़ जा खजाना पंहिंजे हथ में रखे शहूं जो इल्म गैब जो नबियन के हवाले न कई पंहिंजे कब्ज़े में रखे अल्लाह अल्लाह ये जेका जमात आई थी सभिनी को राज़ी थी वञे आमीन चो अल्लाह इन मस्जिद के आबाद कर अल्लाह जेको मदरसो तैयार थो थे इन में का गैबी मदद कर गैबी मदद कर एड़ा जवान मोकिल जो दीन जो दरसगाह तैयार थी वने जो मिठो कुरान पढ़जे अल्लाह ताला मौलाना अब्दुल वहाब साहब साईं जी मेहनत जमात जी मेहनत दोस्तन जी मेहनत जमात जो